नाज़रीन, नवाबशाह जे PMC अस्पताल में सहूलतुनि जी सख्त खोट है। दवाऊं अणलिब ऐं CT स्कैन मशीन ख़राब है, जंहिं सबब मरीज़ सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां पेश आहे मंसूर बुग्यो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त नवाबशाह जी PMC अस्पताल में मौजूद आहियां। नवाबशाह जी PMC अस्पताल में सहूलतुनि जो फुकदान है। हितां जा जनरेटर जेके आहिनि समूरा ख़राब थी चुका आहिनि ऐं बिजली लोड शेडिंग है। माण्हू बीमारी वेगे मरन न मरन, पर गर्मी सबब जेके आहे ज़रूर मरी रहिया आहिनि। अस्पताल इंतज़ामिया ख़ामोशी अख्तियार करे चुकी है। हिते जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे दवाऊं जेके आहिनि समूरियूं ॿाहिरां वठणियूं पवनि थियूं। हिते जेके टेस्टूं थियनि थियूं या CT स्कैन थियनि था, उहे समूरा हिते जेके लैब्स आहिनि उहे बंदि आहिनि, जंहिंजे करे मरीज़नि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि। ते असां ऑपरेशन कराइण आयासीं, मरीज़ खे वठी आयासीं घरां। पंहिंजे मरीज़ खे अॼु 16 ॾींहं 17 ॾींहं मरीज़ खे वठी आयासीं। ऑपरेशन बि कयो अथनि। ऑपरेशन खां पोइ पेट जो सफ़ाई बि न कयो अथनि, न सफ़ाई कयो अथनि न छा। अॼु 15-16 ॾींहं मरीज़ वीचारी तड़फ़े पई, हुते मौत में आहे। हिते असांखे दवाउनि जा पर्चियुनि जा लिखंदा ॾींदा, न चेक था करनि न छा। बसि इहो था चवनि हितां ॿाहिरां दवायूं वठी अचो। ॿाहिरां स्टोर खां वरितियूं आहिनि। हिकिड़ो बि दवा हितां न मिली आहे। इहो मिलियो आहे बसि, इहो कैनोला वारो पाणी वारो बसि इहो ॾियनि था। इहो बि हाणे ॿुधाए घणे जो हूंदो, 50-100 वारो कैनोला पाणी इहो आहे। इहो फ़ाइदो माना छा मिलियो सरकारी में। गरीब आहियां, मज़दूरी कंदो आहियां। त जीअं में 15-20 ॾींहं थिया आहिनि, पेशेंट जी सही देखभाल भी नथा कनि, ॿुधाइनि भी सही कोन था, रुॻी भॼाइण इंतज़ामिया सरकार तव्हां ई नथी करे। MS सां कोन मिलिया आहिनि सर। अॼु असांजो प्रोग्राम हुयो MS सां मिलण जो। पेशेंट तो तमाम वीक पियो थींदो वञे। मां अॻु में सीधर ॿाहिरां जॾहिं कराया त 3 ॾींहंनि में पेशेंट तैयार। हिते त पेशेंट लुड़ी वियो आहे। अॼु 20 ॾींहं थी वियो मूंखे। हिननि ज़लील करे छॾिया, पिनण जहिड़ो हेॾां होॾां करे सर मस कयूं था। फ़र्क़ु त कुझु बि नज़र कोन थो अचे। मज़दूर माण्हू गरीब हींअर सभु छोकिरा असां मज़दूरी में कढी हिते परेशान बीठा आहियूं उस धूप ते। पोइ बि मरीज़ जी हाणे पता न पोजिशन अलाए छा थींदी। थैली वेली चाढ़ी अथनि, हाणे वधीक अलाह खे पार त अंदरां तव्हांखे कुझु नथो मिले न साईं, सिर्फ़ु थैली आहे पाणीअ जी आहे। हींअर तक़रीबन राति खां 5-6 हज़ार ख़र्च करे चुका आहियूं हुन में हिकिड़े मरीज़ ते, सिर्फ़ु डिलीवरी केस ते। पता नहीं हाणे पोइ अॻिते अलाए छा चवंदा। हिते असां लेडीज़ खणी आयूं, गरीब राति खणी आयासीं। असां दवा लिखी ॾिनूं, पिराटी ॿार लिखी ॾिनूं, चयूं घर वञूं। वरी सुबुह जो 6:30 थी वियो, वरी रश के 700-800 ॾेई हिते पहुता आहियूं। हिते सभु दवा ॿार लिखी, कुझु गरीब मुंहिंजो माउ पीउ नाबीना भाउ को मज़दूर आहे, हीअ बि मुंहिंजो सोट मज़दूर, इहे मज़दूर कया। असांजा कुझु बि कोन मिले, जेको सामान अचे सभु खायो पीओ पाण वेठा आहिनि। इलाज वरी कहिड़ो आहे गरीबनि जो। ॿार हींअर बि लिखी ॾींदा आहिनि, ॿार असां कहिड़ो इलाज आहे असांजे हिते। असांजो ग़रीब आहे, हिकिड़ा भाउ असां वठी आया आहियूं, हिकिड़ो असांजो जॾो नाबीना, असांजो कहिड़ो इलाज आहे। इलाज असांजो न आहे। असां ॿाहिरां था प्राइवेट करायूं हर कुझु।